ही दुनिया जो वाहिद फनकार आहे जंहिंखे पैसा घटि गारियूं वधीक थियूं मिलनि। हिन फनकार खे सिर्फ़ उहे ई माण्हू था ॿुधनि जेके तौर करण वारे हजाम खे सर्जन या MBBS डॉक्टर था सम्झनि। ही फनकार सिर्फ़ उन्हनि महफ़िलनि में वञी था ॻाइनि जिते ॿुधण वारा बेशर्म हुजनि। त प्यारा ॿारो, इन मां कहिड़ो सबक मिलियो त अहिड़ो सोन घोरियो जेको कन छिने, अहिड़ो कम ई न करियो जंहिंमें इज़त न हुजे। नौजवान दोस्तनि खे अर्ज़ु था करियूं त केॾां घुमण वञो त महिरबानी करे गाॾियूं आस्ते हलाइजो। अलाह पनाह ॾे किथे ईअं न थिए जो तव्हांजी वीडियो ते ही कलाम लॻल हुजे। साल सबू जो सवेर घरां निकिती बेनज़ीर प्रोग्राम जा पैसा खणण वई। शाम जो थकी टुटी पैसा खणी जॾहिं घर पहुती त मुड़ुस अधु पैसा घुरिया। पोइ मुड़ुस सां कहिड़ो हशर कयाई ॾिसी वठो हिन वीडियो में। पोयां बीठोसीं, जगह वेहण वारी जॻह आहे न, इन ते ही ॾिसो न वेलण ॾिसी वियो। ही अलाह वाह शायद आहे, जीअं पुलिस वारा मैनपुरी जे मोहाली कुटींदा आहिनि न, ईअं मूंखे वेहण वारी जॻह ते कुटियो त दादा मुझो केर बो ही वाही कोनी को चंगा नंबर। त प्यारा ॿारो, इन मां कहिड़ो सबक मिलियो त पंहिंजो कमायो पंहिंजो खाओ, पिन वारे पैसनि जे आसरे ते न वियो। ऐं घर में इज़त न हुजे त माठ करे वेही रहो, हरू भरू पाण तां माण्हू न खिलायो।